अरे छा थियो, परेशान छो लगी पई हैं? अरे वो रेखा के पंहिंजी धीअ लाइ जाम सुठो छोकिरो मिली वियो आहे, जाम पढ़ियल लिखियल। तो सुठी ॻाल्हि आहे न, हिन में तूं परेशान छो आहीं? कुछ भी, मां त उन लाइ ख़ुशि आहियां। मां त सिर्फ़ु पंहिंजी प्रिया लाइ परेशान आहियां। उन लाइ बि त सुठो छोकिरो ॻोल्हणो आहे। सुठो सुठो मतलब? सुठो मतलब जाम पढ़ियल लिखियल। जॾहिं तूं सुठे जो डेफिनेशन सिर्फ़ पढ़ाई लिखाई सां रखियो त हिन मां छा करे सघंदुसि? मतलब अरे सिर्फ़ पढ़ाई लिखाई सां माण्हू सुठो कोन थींदो आहे। असांखे सुठो घर खपे, सुठा लक्षण हुजनि छोकिरे जा। असांजी प्रिया खे पंहिंजी धीअ वांगुरु रखनि, हुनखे प्यार कनि। असांखे अहिड़ो घर खपे। हा, ये ॻाल्हि त तव्हां सही चई। त पोइ मां रेखा खे छा असांजी प्रिया लाइ सुठो घर ॻोल्हे? रेखा छो ॻोल्हींदी? त असां पाण ॻोल्हींदासीं। ही ॾिस, छा आहे इहो? रिश्तो.com असां सिंधियुनि जी स्पेशल मैट्रिमोनियल वेबसाइट चालू थी आहे। अच्छा, हिते सिंधियुनि खे सिंधियुनि सां मिलायो वेंदो आहे। मूंखे पक आहे असांजी प्रिया लाइ को न को सुठो रिश्तो असांखे ज़रूरु मिलंदो। ही ॾिस। अरे वाह, मतलब प्रिया लाइ मां पाण ई रिश्तो ॻोल्हे सघंदमि। ऐं हा, तव्हां इंटरफेयर न कंदा हिन में। वक़्तु बोल।